बिचा सिंध मेमण इतिहाद ज़िले मटियार जे उहदेदारनि मेंबरनि जी शिरकत अहम फ़ैसिला कया विया, जंहिंमें सिंध मेमण इतिहाद मरकज़ी चेयरमैन हाजी अब्दुल शकूर मेमण, जमील अहमद मेमण, हाफ़िज़ सादुल्ला मेमण, अब्दुल जब्बार मेमण, डॉक्टर उमर मेमण, सजाद मेमण, नदीम मेमण, रियाज़ मेमण, क़य्यूम मेमण, डॉक्टर अब्दुल रशीद मेमण, शाहिद मेमण समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सिंध मेमण इतिहाद जे मरकज़ी चेयरमैन हाजी अब्दुल शकूर मेमण चयो त 29 डिसंबर ते टंडुजाम रावल हाउस में कन्वेंशन जो प्रोग्राम रखियो वियो आहे, जेको अॻूणो सूबाई वज़ीर शर्जील मेमण जी सरबराही में थी रहियो आहे, जंहिं सां सिंध मेमण इतिहाद बिरादरी जो को बि तालुक़ न आहे। कन्वेंशन सियासी बुनियाद ते रखियो वियो आहे, जेको मेमण बिरादरी खे बेवकूफ़ बणाइण पंहिंजे ज़ाती मफ़ाद में इस्तेमाल करणु आहे। हाजी शहज़ाद मेमण चयो त जुगनू मेमण असांजो भाउ आहे, क़ाबिल एहतराम आहे, जेको ग़लत माण्हुनि जे चकर में अची वियो आहे। बाबा साईं जी रूह खे रिझाइण जो अमल कयो आहे। बाबा साईं जी रूह खे रंजाइण जो अमल कयो आहे। हुन चयो त असांजे उहदेदारनि मेंबरनि सां को बि शर्जील जे कन्वेंशन जो हिसो न बणिजंदो। अगरि केरु वियो त उन जी मेंबरशिप मुअत्तल कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।